अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार मुल्क जी जेका माशी सूरत हाल आहे ऑलरेडी अवांखे ख़बर आहे उहा ॾींहों ॾींहुं डाउन थींदी पई वञे। सियासी ऐं आइनी सूरत हाल जेका आहे उहा बि ख़राब खां ख़राब तर थींदी पई वञे, पर हाणे अमन अमान जी सूरत हाल जेका आहे उहा बि तमामु घणी हद ताईं जेका आहे उहा ख़राब थी वई आहे। समूरे मुल्क में 9 मई खां पोइ हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे, ख़ौफ़ विरास वारी सूरत हाल आहे। जेको कुझु थियो 9 मई ते अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI जे सरबराह इमरान ख़ान साहब जी जेका गिरफ़्तारी थी ऐं उन गिरफ़्तारी खां पोइ समूरे मुल्क में जेको रद्दअमल साम्हूं आयो ऐं ख़ासि तौर ते मुल्क जे दिफ़ाई इदारे खे जंहिं अंदाज़ सां टारगेट कयो वियो, कोर कमांडर लाहौर जे घर खे बाहि ॾिनी वई, GHQ में जहिड़े अंदाज़ सां ही घिड़ी विया या मुख़्तलिफ़ हंधनि ते कंटोनमेंट्स एरिया में जेको कुझु थींदो रहियो, जेके बाहियूं आयूं ऐं उनखां पोइ बि घणा तज़िया ऐं तबसरा उन ते थिया पे त हाणे PTI सां घटि न थींदी, ख़ान साहब सां घटि न थींदी ऐं ज़ाहिरा रियासती इदारा जेके आहिनि उहे पंहिंजी ज़ाहिरा उन्हनि जी हिकिड़ी अना थिए थी। अना सां गॾो गॾु ज़ाहिरा उन्हनि जी हिकिड़ी रिट ऑफ लॉ जेका आहे आइन ऐं कानून जी हुकुमरानी ख़ासि तौर ते पंहिंजे जेको अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखणु उन्हनि जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। सो सख़्तु रद्दअमल ईंदो ऐं उहो जेका ISPR जी प्रेस रिलीज़ जारी थी उनमें बि इहो ॼाणायो वियो त हाणे इन्हनि जेके बि अनासिर आहिनि उन सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। पर उनखां पोइ थियो छा? उनखां पोइ इहो थियो जो सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां गैर मामूली जेको रिलीफ आहे उहो इमरान ख़ान खे मिलणु शुरू थी वियो, न रुगो सुप्रीम कोर्ट मां पर हाणे अॼु जेके फ़ैसिला आया आहिनि इस्लामाबाद हाई कोर्ट मां उन मां बि जेको आहे उनखे ज़बरदस्त क़िस्म जो रिलीफ मिले पियो ऐं उहे केस जंहिंजो ज़िक्र फ़िक्र बि न आहे अदालत चए थी उन्हनि में बि असां हिननि जी ज़मानत करे छॾी आहे। ख़बरदार जेकॾहिं कंहिं ख़ान साहब खे गिरफ़्तार कयो आहे। सो हीअ आहे मुल्क जी सूरत हाल। ख़ान साहब खे अदालतुनि जे तरफ़ां गैर मामूली रिलीफ जेको आहे उहो मिलण जो सिलसिलो जारी आहे। उहो ई सबबु आहे जो इमरान ख़ान साहब जेके आहिनि हीउ जेको कुझु थियो 9 मई ते उन्हनि ते उनखे को बि पछताव न आहे, हू उन जी मज़म्मत करण जे लाइ बि तयारु न आहे। गुज़िर ॾींहुं 2 भेरा चीफ जस्टिस साहब उन्हनि खे चयो त ख़ान साहब अवां इन्हनि वाक़िअनि जी मज़म्मत कयो, उन्हनि मज़म्मत न कई। अॼु उन्हनि खां डिमांड कई वई पर उन्हनि अहिड़नि वाक़िअनि जी का मज़म्मत न कई, न रुगो मज़म्मत न कई पर जॾहिं हिकिड़े सहाफ़ी उन्हनि खां सवाल कयो त जेकॾहिं ॿीहर अव्हांखे गिरफ़्तार कयो थो वञे त पोइ त उन ते धमकी वारे अंदाज़ में इमरान ख़ान साहब चयो त पोइ उहो ई थींदो जेको पहिरें उन्हनि जी गिरफ़्तारी ते थियो आहे। इट मीन्स के हू चवंदा त अहिड़े क़िस्म जो रद्दअमल अञा ॿीहर बि अची सघे थो ऐं उन माण्हू खे मुसलसल रिलीफ मिले पियो। न रुगो एतिरो पर ख़ान साहब वाज़े इहो बि करे छॾियो त उन्हनि जी गिरफ़्तारी जे पुठियां हुकूमत न आहे बल्कि मौजूदा जेके आर्मी चीफ आहिनि उहे आहिनि। सो उन्हनि जो सिधो जेको झेड़ो आहे उहो आर्मी चीफ सां आहे ऐं इहो झेड़ो किथे दंग कंदो अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकिड़े पासे इहो झेड़ो हले पियो सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट ऐं इमरान ख़ान जे विच में, ॿिए पासे जेका गवर्नमेंट आहे उन्हनि जो रवैयो बि जेको आहे उहो ॾिसण वटां आहे ऐं उहा इंतिहाई असांखे सॉरी टू से काफ़ी कमज़ोर नज़र अची रही आहे। जेका मौजूदा 13 पार्टियुनि जी जेका हुकूमत आहे PDM इतिहाद जी गवर्नमेंट, अॼोको जेको इजलास थियो आहे वफ़ाक़ी काबीना जो इजलास उनमें इहे ख़बरूं हलणु शुरू थी वियूं त हू इमरजेंसी लॻाइण ते गौर फ़िक्र थिए पियो, मतिलबु मुल्क में इमरजेंसी लागू कई वञे। इन लेवल जी जेका आहे कमज़ोरी जेका आहे उहा शो थींदे नज़र पई अचे। न रुगो एतिरो पर अॼु PDM जो इजलास थियो आहे ऐं उन इजलास खां पोइ जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उनमें मौलाना फज़लुर रहमान साहब इंतिहाई सख़्तु ॿोली इस्तेमालु कई आहे सुप्रीम कोर्ट जे ख़िलाफ़ु ऐं न रुगो उन्हनि ॿोली इस्तेमालु कई पर उन्हनि सूमर वारे ॾिहाड़े ते सुप्रीम कोर्ट जो घेराव करण जो ऐलान कयो आहे, सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरियां धरणो हणण जो ऐलान कयो आहे। सो इहे सभु जेके आहिनि हिकमत अमलियूं उहे कीअं आहिनि, उहे छा बहितर आहिनि, उन सां छा कोर्ट जो रवैये में का बहितरी ईंदी जेकॾहिं PDM वञी उते धरणो हणंदी या उन समूरे अमल सां PDM जी हिकिड़ी जेका कमज़ोरी आहे उहा शो पई थिए ऐं ॿिए पासे PTI इहो सभु कुझु करे थी ऐं उनखां पोइ बि उनखे फबी थो वञे ऐं कोर्टुनि खां उनखे रिलीफ थो मिले त छा PTI जो जेको मोराल आहे छा उहो वधीक बुलंद न पियो थिए, ख़ान साहब जो मोराल जेको आहे उहो वधीक बुलंद न पियो थिए। अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हींअर असां सां जेके आहिनि उहे सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार आहिनि एजाज़ महर साहब, उहे इस्लामाबाद मां जहाँ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। एजाज़ महर साहब तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो महर साहब, ख़ान साहब खे रिलीफ जे मथां रिलीफ मिले अदालतुनि जे तरफ़ां ऐं अॼु नेठि मजबूरन PDM इहो ऐलान करे छॾियो आहे त सूमर ते हू अदालत जो जेको रवैयो आहे ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट जे रवैये जे ख़िलाफ़ु इस्लामाबाद ॾांहुं मार्च था कनि ऐं उते धरणे जो ऐलान बि करे छॾियो अथनि। हाणे कीअं पिया ॾिसो हालतूं, अवां केॾांहुं वेंदे पिया हालतूं वञनि पियूं? ज़ाहिर आहे त मुल्क में अफ़रा तफ़री ऐं टकराव वारी सूरत हाल पैदा थींदी पई वञे ऐं जेका अॻे खां जारी आहे ऐं उन में शिदत ईंदी वेंदी इन अहिड़नि फ़ैसिलनि सां ऐं
अहिड़ी सूरत हाल सां जॾहिं असां पाकिस्तान जी तारीख़ में अदालतुनि जे तरफ़ां जेके फ़ौजी डिक्टेटर आइन मुअत्तल करे ईंदा आहिनि ऐं उन्हनि फ़ौजी जर्नलनि सां जेको वफ़ादारी जो हलफ़ खणंदा आहिनि जज PCO तहत, त उन्हनि खे अहिड़े क़िस्म जो एक्सप्रेस जस्टिस जेको आहे उहो मिलंदी रही आहे ऐं उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी शयूं मिलंदियूं रहियूं आहिनि। ऐं इमरान ख़ान जेको आहे मां सम्झां थो इज़ लकी इनफ कि पहिरियों सिविलियन आहे जंहिंखे डिक्टेटरनि जी जेको आहे फ़ौजी डिक्टेटरनि जा जेके वर्दी में हूंदा आहिनि उन्हनि जी उनखे पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ इंसाफ़ मिली रहियो आहे। त ज़ाहिर आहे गैर मामूली सूरत हाल आहे ऐं सभु हर को हैरान ऐं परेशान बि आहे। ऐं PTM जेको इल्ज़ाम लॻायो आहे अदालत ते, त अदालत इमरान ख़ान खे जंहिं तरीक़े सां रिलीफ ॾिनो आहे, पंहिंजो महिमान बणाए रखियो आहे, हिकिड़ी अदालत कोर्ट उनखे फिज़िकल रिमांड ॾिनो आहे 8 ॾींहंनि जो, बिल्कुलु, त इहो जेको हिनखे स्पेशल ट्रीटमेंट थो मिले ऐं ॿियनि माण्हुनि जी भेट में, त इहो ज़ाहिर आहे सभिनी जे लाइ हिकिड़ो सवाल या निशान पंहिंजी जाइ ते आहे। ऐं तॾहिं PTM चयो आहे त अदालतूं जेके आहिनि उहे दहशतगर्दीअ खे तहफ़ुज़ पियूं ॾियनि। सो ॾिसजे त ज़ाहिर आहे त नेक्स्ट मूव कहिड़ी आहे। ऐं उन में लॻे ईअं थो त जहिड़े तरीक़े सां कल्ह खां वठी ख़बरूं अचनि पियूं त हुकूमत जी इहा कोशिशि हुई त क़ौमी सलामती कमेटी जो इजलास घुरायो वञे, जेको कल्ह न थी सघियो। वरी असां इहे बि शयूं ॾिठियूंसीं, मीडिया ते रिपोर्ट बि थियो त अॼु जे लाइ हुयो त उहो सुबुह जो इजलास थींदो, पर अॼु बि न थी सघियो। त इन मां लॻे ईअं ई थो त जेको मिलिट्री क़यादत आहे उहे थोरो डरा थी विया आहिनि ऐं जहिड़े तरीक़े सां अॻु में पार्लियामेंट सां या हुकूमत सां गॾु बीठल नज़र पिया आया, त उन्हनि ॼण त हिकिड़े क़िस्म जो पंहिंजो रिस्ट्रेंट जो मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंजे करे इहे शयूं इन तरीक़े सां अॻिते वधनि पियूं। इमरान ख़ान जे यकतरफ़ा ट्रैफिक जेका हले पई, ऐं इहे बि ॻाल्हियूं रिपोर्ट थियूं आहिनि त इमरान ख़ान सां कस्टडी में कुझु माण्हुनि जेको आहे उहो ऐवान सदर जी मार्फत इस्टेब्लिशमेंट जे ख़ासि माण्हुनि मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं कंहिं डील ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उनजा जेके मेजर पॉइंट्स आहिनि इन प्रिंसिपल ते एग्री थिया आहिनि, बाक़ी ॿियूं शयूं जेके आहिनि उहे बाद में तय थींदियूं। त ही सॼो जेको सिस्टम आहे ज़ाहिर आहे त जेसि ताईं दरपर्दा तव्हां जूं मामलात तय नथा थियनि तेसि ताईं ईअं फिज़िकली केर बि खूह में टपो न खाईंदो। त इन सॼे जे मामले जे पोयां बि हिकिड़ी डील जी पॉसिबिलिटी आहे ऐं उहो उनजा तफ़सील बि वक़्त सां गॾु अनफोल्ड थींदा। सो बहरहाल अनप्रेसिडेंटेड आहे पाकिस्तान में। त मां जीअं अॻु में बि चयो त अहिड़े क़िस्म जो रिलीफ डिक्टेटरनि खे अदालतूं ॾींदियूं रहियूं आहिनि जेके वर्दी में हूंदा आहिनि, ऐं इमरान ख़ान ख़ुशनसीब आहे त हुनखे इंसाफ़ जेको आहे उहो घर में मिले थो ऐं फौरी थो मिले। सही। ऐं इहो त जीअं माहिर साहिबु मां चयो पिया त ज़ाहिर मफ़रूज़े जे बुनियाद ते ऐं छा पियो थिए, डील थिए पई न पिए, पर जेकॾहिं वाक़ई ईअं आहे ऐं के मुलाक़ातूं थियूं आहिनि, का डील थी आहे, त पोइ ई मुल्क में कहिड़ो मिसाल क़ाइमु थियणु पियो वञे त आईंदा जॾहिं बि को लीडर गिरफ़्तार थिए उन जा कारकुन ईअं घरनि मां निकिरनि, सॼे मुल्क खे बाहियूं ॾियनि, स्पेशली जेको हिकिड़ो दिफ़ाई इदारो आहे उनखे जीअं टारगेट कयो वञे, उनखां पोइ वरी उन माण्हू सां डील थिए ऐं मामला सभु सेटल थींदा, त पोइ इहो मिसाल ट्रेंड कहिड़ो पियो सेट थिए? तमामु ग़लति ट्रेंड सेट थो थिए। ऐं अॻु में जॾहिं तव्हांखे यादि हूंदो त तहरीक लबैक वारनि जहिड़े तरीक़े सां पंहिंजी पुरतशद्दुद कार्रवायूं शुरू कयूं, त उन वक़्तु इमरान ख़ान साहिबु इहा साॻी ॻाल्हि पियो करे त हीअ तव्हां रियासत खे कीअं था ब्लॉक कयो, हीअ ग़लति आहे, आम मज़दूर मुतासिर थींदो, उहे सभु शयूं हाणे पंहिंजे लाइ हू जस्टिफाइड सम्झे थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उनजे उन पॉलिसी खे सुप्रीम कोर्ट जहिड़े इदारे मां वेही, हाई कोर्ट इस्लामाबाद मां वेही उनखे इन जी इंडोर्समेंट मिले थी। ऐं सोशल मीडिया ते त खोड़ सारी शयूं हलनि थियूं। तव्हां ॾिसो त जेके इस्लामाबाद हाई कोर्ट जा मुअज़्ज़िज़ जज आहिनि, 2 मेंबर जेका बेंच हुई, इन्हनि जो तव्हां पतो त कयो उहे आहिनि केरु। सो इहे जेके आहिनि त को परवेज़ खटक जो को दामाद आहे, को उमर अयूब वारनि जो माइट आहे, त कंहिंजी जेको आहे त मुड़ुसु जेको आहे उहो PTI जो टिकट होल्डर आहे। त मक़सदु चवण जो त इहे अॻु में जीअं तरीक़े सां ऑडियो टेप साम्हूं आयूं ऐं उहे बि हैरान कनि हुयूं
त सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आई कोन्हे, पर ख्वाजा तारिक रहीम अॻु में ॿुधाए छॾियो क़यूम सिद्दीकी खे त हीउ फ़ैसिलो अचण वारो आहे ऐं आइंदा हीउ थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो। त मक़सदु जॾहिं तव्हां शयूं आइन ऐं कानून जे बजाए पंहिंजे ख़्वाहिशनि मुताबिक़ हलाईंदा त रियासत त पोइ बनाना रियासत ऐं तव्हां में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो। ऐं सुभाणे इहो ई थींदो त जेको ताक़तवर धुर आहे, सुभाणे मौलाना फज़ल रहमान बि इन पोज़ीशन में आहे त जिते किथे रस्ता ब्लॉक कराए ॿिनि कोर कमांडरनि जे घरनि ते हमिलो थी वञे ऐं उनखां पोइ जेको आहे त उनखे बि ओड़ो ई क़िस्म जो ट्रीटमेंट मिली वञे। त इहो तमामु ग़लति ट्रेंड हिकिड़ो तमामु हीअ रियासत कमज़ोर थींदी, इन सां रियासत जा इदारा बि कमज़ोर थींदा ऐं हिकिड़ो जेको आहे त तमामु ख़तरनाक क़िस्म जो ट्रेंड शुरू थियो आहे। ऐं इनखे मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं फौरी तौर ते इन जो मदाओ न थियो त ही डेफिनेटली रियासत जा जेको आहे त बुनियाद हिलाए छॾींदी। बिल्कुलु, ऐं जीअं हिकिड़े पासे इहो सभु कुझु थियो ऐं रियासत जा बुनियाद बिल्कुलु लुॾंदे नज़र आया, पर ख़ान साहब खे गुज़िरियल ॾींहुं चवंदा ॿ भेरा जेके कोर्ट रिपोर्टर आहिनि उहे कोर्ट कंदा त चीफ जस्टिस साहब चयो त हम आपको रिक्वेस्ट करते हैं गुज़ारिश था कयूं त इनजी मज़म्मत कयो, पर उन्हनि मज़म्मत न कई ऐं अॼु बि उन्हनि इन्हनि वाक़ियुनि जी मज़म्मत न कई जेको कुझु थियो। ऐं जॾहिं उनखां सवाल कयो त जेकॾहिं मूंखे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो, यकीनन मां वीडियो ॾिठी हूंदी, त उन्हनि वरी धमकी वारे अंदाज़ में चयो त पोइ उहो सभु कुझु थींदो जेको पहिरीं दफ़ा मुंहिंजी गिरफ़्तारी ते थियो। न रुगो एतिरो, पर हिकिड़ी फॉरेन मीडिया सां ॻाल्हाईंदे उन्हनि सिधो सो मौजूदा आर्मी चीफ ते इल्ज़ाम मढ़ियो आहे त हिकिड़ी शख़्सियत आहे इन समूरे अमल जेको आहिनि, मज़म्मत बि न कबी, धमकी बि ॾियनि पिया ऐं सिधो सो इल्ज़ाम बि मढ़नि पिया। बिल्कुलु, मां सम्झां थो त इन में हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे जॾहिं हुननि वटि टीवी फुटेजिस मौजूदु आहिनि, CCTV फुटेज मौजूदु आहिनि, त उन्हनि मां तव्हां जेको आहे त आइडेंटिफाई करे ऐं उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं सज़ा नथा ॾियो त इहो ख़ुदि रियासत जो बि पंहिंजे ड्यूटीअ में हिकिड़ी वॾी गफ़लत हूंदी। ऐं जहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान थ्रेट करे पियो त डेफिनेटली उन मां ईअं सिधो महसूसु थिए पियो त जेके रियासत जा ताक़तवर इदारा आहिनि अदलिया समेत, त उते उन जा सहूलियतकार वेठा आहिनि ऐं सभिनी खे ॾंदे आङुरियूं आहिनि त पाकिस्तान में अॼु ॾींहं ताईं अहिड़े क़िस्म जो एक्सप्रेस नॉन स्टॉप जेको आहे त एक्स पार्टी डिसीजन, माना नेब धुर आहे, नेब जो मौक़िफ़ न ॿुधो वियो आहे, हुनजे प्रोसिक्यूटर खे न घुरायो वियो आहे, रिमांड ॾिनल आहे फिज़िकल। कॾहिं पाकिस्तान जी तारीख़ में, छा दुनिया जी तारीख़ में कंहिं केस में ईअं न हूंदो त हिकिड़ो मुलज़िम जेको फिज़िकल रिमांड ते आहे उनखे अदालत तलब करे उनखे ओवर रूल करे सभिनी शयुनि खे ऐं हिकिड़ी नई अदालती तारीख़ रक़म करे। त मां सम्झां थो त इहे सभु शयूं खिल जोॻियूं आहिनि ऐं हिन ते अफ़सोस ई करे सघिजे थो। बाक़ी हिन मुल्क में इहो जेकॾहिं रीत रस्म हली पई त पोइ सुभाणे अदलिया बि पंहिंजे जेको आहे त आइनी हदुनि खां ॿाहिरि निकिरंदी ऐं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कंदी ऐं पोइ जंहिंजो ॾाढो सो गाबो, जंहिंजे हथ में लठ हूंदी, बंदूक हूंदी, उहो ई वधीक ताक़तवर हूंदो। त इहे अजीब क़िस्म जा जेके आहिनि नयूं रिवायतूं विधियूं पियूं वञनि जंहिंसां डेफिनेटली के रियासत जे निज़ाम में तमामु वॾो खलल पवंदो ऐं तमामु वॾो हिकिड़ी खाना जंगी वारे तरफ़ सूरत हाल वञी सघे थी। सही। अच्छा मेयर साहब, इन समूरी सूरत हाल में जेका नोटिस हेठि आई आहे, हुकूमत काफ़ी असांखे माना ॼण त कमज़ोर नज़र आई आहे, पंहिंजे लेखे के बोल्ड डिसीशन खजनि, जीअं मां ॿुधायो पिया त भई उहे माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि ते केस हलायो, शायदि हुकूमत बि ॾिसे पई त फ़ौज छा पई करे, जन खे टारगेट कयो वियो। ऐं अॼु त एतिरे ताईं असांखे ख़बरूं ॿुधण में आयो त काबीना जे इजलास में गौर पियो थिए त का इमरजेंसी लॻाइजे। हाणे उहो त ख़ैर फ़ैसिलो फ़िलहालु न थियो आहे, या हुकूमत जो जेको इतिहाद आहे, हुकूमती इतिहाद, उहो वञे पियो एहतिजाज करणु, इहा बि हिकिड़ी कमज़ोरी जी अलामत न आहे? डेफिनेटली आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं ॾिसो न, इन मां इहो तव्हांखे अंदाज़ो थिए थो त ही इक़्तिदार जा केतिरा पुॼारी आहिनि। जेकॾहिं हिननि वटि को आइन कानून जी बालादस्ती क़ाइमु करण जे हवाले सां ही एतिरा कमज़ोर आहिनि त अहिड़े इक़्तिदार जो फ़ाइदो कहिड़ो? तव्हां इस्तीफ़ा ॾेई घर वञो ऐं जेको आहे जेतिरो अरसो तव्हां रहंदव तव्हां ख़्वार थींदव। त इहो जेको रवैयो आहे मां सम्झां थो इन में हिकिड़ी ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त PDM में पीपल्स पार्टी कोन्हे ऐं हुकूमत में पीपल्स पार्टी आहे। त ॾिसणो इहो आहे त PDM जे इन जेको धरणे जो ऐलान कयो वियो आहे त पीपल्स पार्टी सपोर्ट करे थी ऐं उहो कहिड़ी हद ताईं ऐं कहिड़े लेवल ताईं करे थी, उनजा कारकुन अचनि था या नथा अचनि, या हुननि जी
लीडरशिप मां केरु अची उते ख़िताब थो करे त उहो उन ते डिपेंड थो करे। त मां सम्झां थो त इहे सभु शयूं बि जेको आहे त हाणे हुकूमत में अञा वधीक कमज़ोरियूं पैदा थींदियूं ऐं खोड़ सारियूं शयूं जेको आहे हुकूमत जूं कमज़ोरियूं वधीक ज़ाहिर थींदियूं। तो बहरहाल त इहे सभु शयूं जेको आहे हिकिड़े लिहाज़ सां अल्टीमेटली उनजो फौरी तौर ते फ़ाइदो PTI खे थींदो, इमरान ख़ान खे थींदो ऐं उन में सहूलियतकारी भले खणी उहे शयूं पंहिंजी जाइ ते मौजूदु हुजनि, पर हिन हुकूमत जे ग़लतियुनि जे ऐं जेको इक़्तिदार सां चिंबड़ियल रहण जेको आहे जी ख्वाहिश ऐं इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते त उन जो बि वॾो हिकिड़ो अमल दख़ल रहंदो। तो पोइ हीउ जेको एहतिजाज हाणे थियणु वञे पियो, ज़ाहिर आहे माण्हू त मौलाना फज़ल रहमानी आणींदो ऐं ज़िम्मेवारी उनजी हूंदी, त उन एहतिजाज खां पोइ अव्हांखे छा लॻे थो त पोइ सुप्रीम कोर्ट हुजे, इस्लामाबाद हाई कोर्ट हुजे या लाहौर हाई कोर्ट, उन्हनि जे रवैये में का तब्दीली ईंदी या ख़ान साहब खे जेको मुबैना तौर ते रिलीफ हू ॾियनि पिया आउट ऑफ द वे वञी, उहो रिलीफ ॾियणु बंदि करे छॾींदा अव्हांजे ख़्याल में? मूंखे फ़िलहाल त नथो लॻे त जहिड़े तरीक़े सां हुनखे रेस्क्यू कयो वियो आहे हिकिड़े क्राइसिस मां जी, ऐं उहो जेको रवैयो आहे उहो उन में मूंखे तब्दीली फौरी तौर ते थींदे नज़र नथी अचे, छो त हर कंहिं जाइ ते ईअं थो लॻे ॼण पंहिंजा पॉलिटिकल इंट्रस्ट आहिनि ऐं उहे पंहिंजे पॉलिटिकल इंट्रस्ट खे सर्व था कनि। कानून ऐं आइन ते बज़ाहिर ॻाल्हाइण ऐं चवनि त खणी ज़रूरु था सभु धुरियूं, पर हर को जेको आहे पंहिंजी खल बचाइण में पूरो आहे ऐं पंहिंजी ख़्वाहिशुनि जी तकमील जे लाइ कोशिशूं करे रहियो आहे। ऐं इहे रवैया जॾहिं एॾनि वॾनि रियासत जे बुनियादी इदारनि जेके उनजा थंभ आहिनि उन्हनि मां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा रवैया ईंदा त डेफिनेटली पोइ त अलाही हाफ़िज़ आहे मुल्क जो। सही। अच्छा एजा साहब, आख़िर में अव्हांखां इहो बि सम्झणु चाहींदासीं, कुझु धुरियूं इन तरफ़ बि ध्यानु छिकाइनि थियूं त सूमर वारे ॾहाड़े ते जीअं त पंजाब में इलेक्शन न थी आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे ऐं मे बि का तोहीन अदालत जी कार्रवाई जी बि शुरूआति थिए, उन खां बचण जे लाइ या कोर्ट खे प्रेशराइज़ करण जे लाइ PDM इहो फ़ैसिलो कयो आहे सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरियां धरणो हणिजे। इन राय खां पहिरीं ॻाल्हि तव्हां केतिरा मुतफ़िक़ आहियो इन राय सां ऐं इन में केतिरी सदाक़त है? छा सूरत हाल वाक़ई इन तरफ़ बि वञे थी जो वज़ीर आज़म या ॿियनि खे तोहीन अदालत जा नोटिस अचनि पंजाब में इलेक्शन न कराइण ते? ॾिसो, जेके शयूं कल्ह थियूं आहिनि जहिड़े तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जारी कया आहिनि हुकुम खां, त उन खां पोइ त ईअं लॻे थो त कुझु बि हुकुम अची सघे थो, पर मां सम्झां थो त इन में जेको इलेक्शन कमीशन जी रिव्यू पिटीशन आहे त उन ते शायदि थींदो ऐं उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त सुप्रीम कोर्ट शायदि मता तकड़ न करे ऐं उन में को हिकिड़ो गवर्नमेंट जे लाइ हिकिड़ो रस्तो कढे। ऐं जीअं तव्हां चयो त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी दौरान जेको आहे त कुझु माण्हुनि जी मुलाक़ातूं हुन सां ऐवान सदर जी मार्फत थियूं, त उन में जेको फ्यूचर जो रोड मैप आहे त उहो बि तय थी सघे थो ऐं उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो बि मुमकिन आहे त जेको गवर्नमेंट चवे पई त अक्टूबर में इलेक्शन थींदी, हाणे शायदि अक्टूबर खां थोरो अॻु में थी वञे, त उहो डिपेंड थो करे त आया गवर्नमेंट उनखे तस्लीम करे थी, मञे थी या नथी मञे। त इहे सभु शयूं अनफोल्ड थींदियूं DMN में ऐं उन खां पोइ सही इन जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो, पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त शायदि सुप्रीम कोर्ट न तोहीन वारे मामले में मता घटि वञे। ठीकु आहे मेहर साहब, ऐं जीअं इहा सूरत हाल थी तव्हांखे वरी ज़हमत बि तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। उनजे सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार एजाज़ महर साहब ऐं उनजी राय अव्हां जे साम्हूं आहे। ऐं हीउ जेको कुझु थिए पियो पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ा नवां मिसाल जेके आहिनि, नवां ट्रेंड जेके आहिनि उहे मुतारिफ़ थियनि पिया त जॾहिं बि को लीडर गिरफ़्तार थिए उनजा कारकुन जेके आहिनि ईअं ॿाहिरि निकिरी अचनि ऐं सभु कुझु साड़े तबाह करे छॾनि ऐं उनखां पोइ ISPR जो उहो बयानु साम्हूं अचे, उहा प्रेस रिलीज़ जेका आहे उहा वाज़े उन में लिखियलु आहे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी आइनी तरीक़े सां थी, उन में लफ़्ज़ लिखियलु आहिनि। आउं को पंहिंजे तरफ़ां न पियो चवां त आइनी हिसाब सां उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं उनखां पोइ जेको उन्हनि टारगेट करे पाक फ़ौज खे उन्हनि टारगेट कयो ऐं जेतिरो नुक़सानु उन्हनि पहुचायो PTI वारनि, एतिरो 75 सालनि में दुश्मन बि नुक़सानु न पहुचाए सघिया आहिनि ऐं उन्हनि अनासर खे जेको आहे सख़्ती सां मोह ॾिनो वेंदो। अहिड़े क़िस्म जा बयान जारी थिया, उनखां पोइ सख़्ती सां मोह कहिड़ो ॾिनो पियो वञे उहो अव्हांजे साम्हूं आहे। उहो माण्हू जेको आहे उहो हिकिड़ो ॾींहुं सिर्फ़ु लाकब में रहे थो, जेल में रहे थो, ॿिए ॾींहं ते रिलीफ मिली थो वञे, न रुॻो उन्हनि केसनि मां जिन में हू नामज़द आहिनि पर उहे केस जेके अञा थिया बि न आहिनि उन्हनि केसनि में बि कोर्ट चवे थी त ख़बरदार जे ख़ान साहब खे अव्हां गिरफ़्तार कयो आहे। अलकादिर ट्रस्ट में 2 हफ़्तनि जे लाइ ज़मानत थी वई ऐं बाक़ी जेके समूरा केस आहिनि
चयो वियो आहे त सूमर ताईं केरु बि ख़ान साहब खे टच बि न करे। सो अहिड़ी सूरत हाल में पोइ उन्हनि खे कीअं सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो उहो सभिनी जे साम्हूं आहे। जेका सूरत हाल जुड़े पई उन सां नो डाउट PTI जो मोराल बुलंद पियो थिए, ख़ान साहब जो मोराल बुलंद पियो थिए ऐं मौजूदा जेका हुकूमत आहे उहा कमज़ोर पई थिए। रियासती इदारा जेके आहिनि उहे कमज़ोर पिया थियनि ऐं हुकूमत जी कमज़ोरी जो वॾो मिसाल इहो बि आहे त उहे हाणे कोर्टुनि जे ख़िलाफ़ इक़्तिदार में हूंदे PDM कोर्टुनि जे ख़िलाफ़ सूमर ते एहतिजाज करणु वञे पई। न रुॻो एतिरो पर अॼु इहे ख़बरूं बि हलियूं जेके हुकूमत जी कमज़ोरी खे शो कनि थियूं त इमरजेंसी लागू करण ते बि जेको आहे गौर वीचार थिए पियो। बजाए जो अव्हांखे अहिड़ा स्टेप्स खणो जंहिंसां रिट ऑफ जेका गवर्नमेंट आहे या रिट ऑफ लॉ जेका आहे आइन ऐं कानून जी हुक्मरानी बहाल थींदे नज़र अचे, अव्हां कमज़ोरी छो पिया कयो? असीं एहतिजाज था कयूं इक़्तिदार में हूंदे या अव्हीं चओ त असीं इमरजेंसी था लॻायूं, इहो वाज़े हुकूमत जी कमज़ोरी खे शो करे थो। बहरहाल उन ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ान साहब खे जेको इहो रिलीफ मिले पियो ऐं उनखां पोइ हुकूमत जी जेका इहा कमज़ोरी आहे या एहतिजाज करणु वञे पई या हिकमत अमली कीअं आहे उनखे वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार ऐं हींअर सीनियर तर्जनिगार ऐं आइनी कानूनी माहिर जावेद काज़ी साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जावेद काज़ी साहब तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। उथंदे ई आउं चाहींदुसि तव्हां खां इहो सम्झणु चाहियां त पाकिस्तान जी जेका सियासी तारीख़ आहे उहा अव्हां जे साम्हूं आहे, अदालती तारीख़ अव्हां जे साम्हूं आहे त हींअर ताईं अव्हां को अहिड़ो सिविलियन लीडर ॾिठो जंहिंखे ईअं रिलीफ मिलियो हुजे जीअं इमरान ख़ान साहब खे मिले पियो ऐं जंहिं अंदाज़ सां उनखे रेस्क्यू कयो वियो ऐं उन्हनि खे आज़ादु कयो वियो। 8 ॾींहं बि जेको आहे सो उहो जेके रिमांड वारा हुआ नेब वारा उहे बि पूरा कोन थिया ऐं जेको रिलीफ मिले पियो अहिड़ो को मिसाल माज़ी में असांखे मिले थो त सियासतदाननि ते ईअं अदालतूं महिरबान थियूं हुजनि? न कोन थो मिले। ऐं इहो जेको आहे सो हिकिड़ो पावर आहे कोर्ट वटि, उहो आहे त कोर्ट इज़ द फाइनल आर्बिटर। माना जेको बि फ़ैसिलो आहे कोर्ट कंदी। आइन में हीअं लिखियलु आहे, भले उहो पार्लियामेंट ठाहे जी पर तशरीह हुनजी जेका आहे त कंदी कोर्ट। तशरीह जे बहाने हू कुझु बि करे सघे थी। मिसाल तौर ते कोर्ट चाहे चई सघे त राति चए त इहो ॾींहुं आहे, ॾींहं खे चए त राति आहे, छाकाणि फ़ैसिलो कोर्ट कंदी। पाकिस्तान जी हीअ जेका तारीख़ लिखी पई वञे ऐं हुन जा जेके तव्हां वटि को केस ई कोन था करे सघो, ईंदड़ वींदड़ सभु केस कोन था करे सघो। पर सुवाल ई थो पैदा थिए त तव्हां कोर्ट खे छा था करे सघो? तव्हां त कोर्ट खे कुझु कोन था करे सघो। मिसाल तौरु तव्हां बि पूरी ब्रिगेड बढ़े जज खे ॿाहिरि सुठो कयो था करे सघो था? कोन था करे सघो न, छाकाणि त इहो त किथे बि कोन लिखियल था करे सघो था। पर हिननि जेको आहे सो इहो पहिरियों दफ़ो आहे कोर्ट्स जेको आहे उहे तमामु एक्सपोज़ थी साम्हूं अची वियूं। ठीकु आहे न, तमामु वॾी ट्रेजेडी थी आहे पाकिस्तानी तारीख़ में। इहा कोर्ट्स ठहियूं, इहे जेके बि पहुता जुडिशल काउंसिल ठही, कीअं जजिस पहुता, कीअं साकर पुसार, कीअं चौधरी इफ्तिखार, पोइ वरी कीअं पूरी सॼी हिस्ट्री इज़ वेरी अनफॉर्चुनेट। पर माना हिकिड़ा केसिस अञा उन्हनि विधा बि कोन्हनि। उहे बि जेके ॾेखारिया त हीअ मूंखे एक्सपेक्टेड थी मूंखे थींदो, उनमें मूंखे FIR ॾिनी। ठीकु आहे, हिकिड़ो त इहो थियो। ॿी हिकिड़ी इहा फैक्ट आहे त इमरान ख़ान जे पोयों ई लॻी विया। ठीकु आहे न, इहो माना बज़ाहिर तव्हां हुनखे कीअं बि चओ, ऐं माने घणे केतिरो बि इमरान ख़ान जे मुखालिफ़ हुया, पर जेको इंडिपेंडेंट आहे या हुन ओपोज़िशन थी अचे पई त इमरान ते ॿ केस पिया थियनि, ॿिए केस पिया थियनि। हाणे उहे उनखे जेको आहे सो रिलीफ पिया ॾियनि। द फैक्ट इज़ दैट जेके केसिस जेको हीउ ख़ासि करे जेको नेब जो केस हो, हीउ जेको अलकादिर वारो जंहिंमें जेको आहे सो 8 ॾींहंनि जो रिमांड बि थी वियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन तव्हां हुनजो ड्यूरिंग रिमांड का बि बेल कान थी। जीअं त सुप्रीम कोर्ट चयो त जेको आहे सो हिनखे जेको आहे इस्लामाबाद हाई कोर्ट चयो हिनखे ॿधो सही वियो आहे, सही, पर हुनजो प्रोसीजर ग़लति। ठीकु आहे न, त हा हुन वरी सुप्रीम कोर्ट चयो त जेको आहे सो इहो जेको आहे तव्हां हिनखे वापसि वठी वञो, वरी बेल ते अची वठी वञो ऐं उहा सॼी एक्सरसाइज करायो। जीअं माना उहो जेको कल्ह जेको प्रोसीजर ग़लति आहे, प्रोसीजर ग़लति आहे। हिते उल्टो ई कमु ॿियो थी वियो। ठीकु आहे न, 10-15 बेडूं अची वियूं, हे अची वियूं, हो थी वियो। मिसाल तो सॼो हिसाब किताब करे अमरा खे जेको 15 ॾींहं ताईं कोन थी बची। परेशानी का ॻाल्हि कान्हे।
इहो जेको जंहिं तरीक़े सां कोर्ट बीठी आहे मुंहिंजे ॻाल्हि तव्हांखे ॾिसण में अचे थो अलाए कोन थो ॾिसण में अचे मूंखे ॾिसण में थो अचे त एस्टेब्लिशमेंट में ॿ दड़ा जी ठीकु आहे न जी अञा जेके आहिनि जेके माण्हू जेके एस्टेब्लिशमेंट में आहिनि से इमरान ख़ान सां गॾु ठीकु आहे न ऐं ही जेके जज साहिब किथां न किथां ऑक्सीजन वठनि पिया इहे हिकिड़ा प्रैक्टिकली फैक्चुअल क्वेश्चन्स आहिनि जिन खे पाण लीगल लैंग्वेज में या लीगल कॉन्टेक्स्ट में कोन था ॾिसी सघूं हाणे उहा जेका बैटल आहे उहा मैनिफेस्ट बि थिए कॾहिं कोर्टुनि जे हवाले सां कॾहिं हिन जे हवाले सां तव्हीं ॾिसो त कल्ह जेको आहे सो असां चीफ जस्टिस साहिब त हुनखे तमामु वॾी जेका आहे सा ॾिनी इज़त में वॾो वेलकम कयईं किथे थींदो आहे इहो बि जावेद साहब मां सम्झणु चाहियां थो हिकिड़ो साहिल आहे जेको अचे थो इंसाफ़ जी घुर करण जे लाइ पोइ यूसुफ रज़ा गिलानी हुजे टे भेरा वज़ीर आज़म मंदर नवाज़ शरीफ़ उहे साहिल वारे गेट खां सुप्रीम कोर्ट में ईंदा हिन जे लाइ जजिस गेट खुलनि था अचण ऐं वञण जे लाइ वरी जॾहिं हू अचनि था चवंदा हिकिड़ो मिंट बि ज़ाया कोन कयो जजनि जीअं ॾिठूं ख़ान साहब पेर अंदरि रखिया कोर्ट रूम में टई जज साहिब अची विया उते न रुगो उते आया पर चीफ साहब चयो त वेलकम ख़ान साहब आपको देखकर हमें खुशी हुई गॉड ब्लेस यू हाणे इहो अहिड़ा के मिसाल ॾिसो था मां पहिरियां हा तो इहे जेके सभु शयूं थियूं इहे किथे कंहिंखे कोन मिली ठीकु आहे न ही इज़ ही त खणी हाणे ठीकु आहे कोर्ट में कोन था वञनि पर ही तमामु साउथ एशियाई तारीख़ जेको निरालो माण्हू आहे ठीकु आहे हिन सां एॾो लव आहे एॾो प्यारु एॾी मोहबत करे ॾेखारनि था पिया त उहो जेको आहे सो अहिड़ी का बि नज़ीर कान्हे का किथे बि का नज़ीर कान्हे का ठीकु आहे न ऐं इहा ई सुप्रीम कोर्ट आहे जुल्फ़िकार अली भुट्टो खे कीअं ट्रीट कयो ठीकु आहे सही इहा ई सुप्रीम कोर्ट आहे जेका आहे सा हिनखे कीअं थी ट्रीट करे पई ऐं ॾिसो हिकिड़ो त तव्हीं जेको आहे सो पाकिस्तान जो आइन जेको आहे उहो कमु कोन थो करे ॿियो आइन जे अंदरि गड़बड़ केॾी करे वियो ज्यादा को तव्हांजे साम्हूं पई ठीकु आहे न त हिन मुल्क जो आख़िर जेको आहे सो ही वञे काॾे पियो हिकिड़े अहिड़े मौक़े ते अची बीठो आहे अहिड़े हद ते बीठो आहे जंहिंमें हुनजा माशी तमामु घणा सीरियस इशूज़ आहिनि हाणे कल्ह डॉलर 168 चढ़ी वियो ठीकु आहे न हुनजी जेका आहे सा IMF ब्लैकमेलिंग पई करे ठीकु आहे न ऐं इन में तव्हां कीअं था रद्द करे सघो त हिन में जेको आहे जेका ग्रेट गेम दुनिया में हले पई चाइना ऐं अमेरिका जी उहा एॾी सीरियस गेम थी वई आहे चाइना ऐं अमेरिका जी जो जंहिंजी का हद हिसाब न आहे एतिरो आउट ऑफ द वे वञे IMF कीअं बिहेव करे माना पूरी जेका ग्रेट गेम जो IMF बिल्कुलु हिसो हुजे ठीकु आहे न पाकिस्तान लाइ बचियो छा आहे हिकिड़ा ही जेके भुटा हुआ इहे त चवंदा ही त मगरिब जा माण्हू आहिनि हितां जा जेके राइट विंग वारा माण्हू चवंदा त ही त मगरिब जा माण्हू आहिनि ही त मुल्क जा गदार आहिनि मिसाल तौरु अॼु उहे माण्हू जेके महसूस था कनि पिया नवाज़ शरीफ़ वारा ज़रदारी वारा त असांजी मुल्क जी किथे अलाइनमेंट थियणु घुरिजे हिकु नई सिनारी डेवलप पई थिए न एॾो ख़तरनाक इंडिया बीठो आहे ऐं हिन खां पोइ बीठा आहिनि सभु हिसाब किताब उन अलाइनमेंट में उन्हनि महसूसु कयो त असांखे जेको आहे सो हिन चाइना सां या सीपेक सां पाण खे जोड़णो पवंदो पंहिंजी नेशनल सिक्योरिटी जो क्वेश्चन आहे हाणे उन नेशनल सिक्योरिटी क्वेश्चन जे हवाले सां ॾिठो वञे त उहो पार्लियामेंट जे अंडर हूंदी न उहा नेशनल सिक्योरिटी या इहो सुवाल अगरि थिए कोन थो थिए त पोइ भले न थिए इहो सुवाल थिए त पार्लियामेंट में सिक्योरिटी आहे न आहे त उहा जेकर पार्लियामेंट स्ट्रॉन्ग थिए त सुभाणे पार्लियामेंट फ़ैसिलो करे सघे थी न त असां किथे किथे असीं चाइना सां गॾु कोन आहे असीं हिकिड़ी इंडिपेंडेंट नॉन अलायंड क़िस्म जी हिकिड़ी फॉरेन पॉलिसी जी तरतीब विझण पिया वञनि उहा तरतीब जेका पाकिस्तान खे विझणी हुई जॾहिं पाकिस्तान ठहियो या उहा तरतीब जेका शुरू में असां जवाहरलाल नेहरू इंडिया लाइ विझी वियो हाणे उन तरतीब जो जेको वक़्तु आयो आहे उहो ॾुखी ज़माने में आयो आहे तमामु घणो विञाए तमामु घणो ख़राबु करे ऐं इन पूरी सूरत हाल में सॼी बीठी आहे पोइ तव्हांखे कोर्टूं बि ॾिसण में अचनि पियूं इहो तव्हांखे इमरान ख़ान थो ॾिसण में अचे पियो इहे जेका डेमोक्रेटिक फोर्सिस ॾिसण में अचे पई ऐं इस्टेब्लिशमेंट राइट करे आई आहे जेका सॼी बज़ार थी सघे थो मुमकिन आहे ऐं ग़लति आहे बचा उहा सॼी क्लींजिंग थी करणु वञे जेका बि ज़ियाउलत जी बाक़ियात आहिनि उनखे सॼो साफ़ करणु थी वञे हिकिड़ो पूरो हिकिड़ो एॾो वॾो ॿिज पोखियल फौज जे अंदरि सीट जेको आहे उहो ओवरनाइट त कोन्हे त हीअ जेका बैटल आहे जेको पहिरियों राउंड आहे जेका जंग शुरू थी चुकी आहे फिलियोर जंग आहे हीअ जेका बि बैटल आहे हुनखे तव्हां कोर्ट खां ॿाहिरि कढो हुनखे तव्हां हिन ॻाल्हि खां ॿाहिरि कढो पूरी पॉलिटिकल बैटल आहे हुनजो वॾे वॾो जेको आहे इंस्ट्रूमेंट हींअर कोर्टूं आहिनि
असांजे ख़िलाफ़ जेके डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उनजे ख़िलाफ़ माना कोर्ट हुआ ऐं जेके इमरान खान जा सपोर्टर्स आहिनि से कोर्ट जो जेको आहे बुरो भलो चवनि था पिया ऐं जेके इमरान जा मुखालिफ़ आहिनि से कोर्ट जो बुरो भलो चवनि था पिया ऐं जेके डेमोक्रेटिक फोर्सिस हिन वक़्तु हिमायती आहिनि उनखे एस्टेब्लिशमेंट जेका आहे त कदुरु बहितर ॾिसण में थी अचे पई, ठीकु आहे न। ठीक जी काई साहब सॉरी वहां कटिया पियो जीअं चयो त एस्टेब्लिशमेंट में स्टिल ॿ धड़ा आहिनि पोइ छा असीं चऊं तो जेको ॿियो धड़ो जेकॾहिं आहे उहो एॾो स्ट्रांग आहे जो कोर कमांडर जो घर सड़ी वियो GHQ ते अटैक थी वियो दीर में ॿियनि हंधनि ते छावनियुनि ते अटैक थिया स्कूल साड़िया विया रेडियो पाकिस्तान पेशावर जी इमारत साड़ी वई ही सभु कुझु बाहियूं ॾिनियूं पर तंहिंजे बावजूद जेको ॿियो धड़ो आहे अंदरि वेठो आहे उहो वेठो सपोर्ट करे खान साहब खे ऐं कोर्टुनि खे भी इंस्ट्रक्शन वेठो ॾिए त हिन माण्हू खे अञा रिलीफ ॾियणो आहे। पोइ मिसाल कहिड़ा पिया असीं सेट कयूं त फ्यूचर में जेको लीडर गिरफ़्तार थिए उहो ईअं उनजी पार्टी रद्देमल ॾेखारे। ही तो वेल प्री प्लान्ड हो हाणे तव्हां न चोॾहीं ॾींहुं जेको आहे तमामु टियों खां पोइ जेको 15 जेका ईंदी हुन में त कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बची सघे थो। सही 15 ते त नओं ड्रामो शुरू थी वेंदो त जेको आहे सो चई सघे थो तव्हां चोॾहीं इलेक्शन कान कराई तव्हां जेको आहे सो फारिग। अच्छा तोहिनी अदालत जेका पंजाब में इलेक्शन न थी आहे उन ऐं उन खां पहिरियां अॼु PDM वारनि ऐलान करे छॾियो आहे त अदालती रवैये जे ख़िलाफ़ त सूमर वारे ॾींहुं सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरियां धरणो पिया हणनि त कुझु माण्हू इन सां लिंक पिया कनि त बाबा ही खान साहब खे रिलीफ मिलण त अलॻि पर शहबाज शरीफ साहब खे तोहिनी अदालत जो नोटिस थी सघे थो या कार्रवाई उनजे करे मौलाना फज़ल रहमान ऐलान कयो आहे त हू सूमर वारे ॾींहुं सुप्रीम कोर्ट जो घेराव पिया कनि। बिल्कुलु वञे थो ईअं ठीकु आहे न ऐं ॾिसां थो तव्हीं हिननि खे जे प्रोसीजर न ॾींदो पूरे कम खे त पोइ त जेके 7 जज जेके इंटर बीठा आहिनि सेफ जेके आहिनि परेशान थी वेंदा। सही तव्हांजा हथ खपे न तव्हांखे प्रोसीजर खां ॿाहिरि वञो ई न आहे तव्हां त जेको आहे एम्बिट में रही कुझु करे सघो था हुननि लाइ त ॾींहं खे राति चवनि राति खे ॾींहं ते न करे तव्हांखे ॾींहं खे राति चवण जो राति खे ॾींहुं चवण जो असां वटि हो आहे पावर आहे तव्हांखे मूं चयो न फाइनल आर्बिटर आहे न कोर्ट। सही बिल्कुलु कोर्ट त जेको आहे सो अची लाहे पाए जे बीह रहे त भई कहिड़ो अथोरिटी न कोर्ट में ऑर्डर जी जी पोइ त हाणे हिन वक़्तु हुननि जो वेपन जेको आहे सो कोर्ट आहे ऐं कोर्ट तमामु खुली वाज़ी तमामु अनफॉर्चुनेट पोज़ीशन आहे ॾाढी ख़तरनाक कोर्ट पंहिंजी पाकिस्तान में तारीख़ ठही एडर्सन बने जी डॉक्टर नेसेसिटी लाइ काॾे वई तमामु ख़तरनाक शयूं अची वियूं ठीकु आहे न त जंहिंजे करे जेको आहे सो ज़ाब्तो ऐं हक़ जेका आहे सा पार्लियामेंट ऐं एग्ज़ेक्यूटिव संभाले वेठो आहे ऐं हुन में हिन जो आख़िरी पावर जेको आहे कोर्ट हुआ ठीकु आहे हाणे कोर्ट जे पोयां एस्टेब्लिशमेंट जा के धड़ा बीठा आहिनि त उहे इहे कोन बीठा आहिनि बीठा उहे के हिकिड़ा रॉ माण्हू आहिनि रिटायर्ड माण्हू आहिनि या मुमकिन आहे हिकिड़ा 2-3 के सर्विंग माण्हू बि हुजनि ठीकु आहे न तंहिंजे करे हुन में का वॾी आहे न उहा ट्रांजेक्शन जेका आहे सा उहा मूंखे यकीन आहे उहा पूरी थी वेंदी ऐं जेको आहे सो सॼो हिसाब किताब केतिरा ई जेको सेकेंड राउंड आहे उहो क्रूशल आहे फर्स्ट राउंड में बज़ार इमरान जेको आहे सो कामयाबु ॾिसण में आयो चङा हुनखे बेल मिली वई। ठीकु अच्छा काई साहब असां इहो त ॾिठो आहे माज़ी में त ठीकु आहे क़ौमी मिल्कियतुनि खे नुक़सानु रसाइण ॿियो पर अहिड़ो मिसाल असांखे कोन थो नज़र अचे मे बी असांजी तस्दीक़ कजो ही जीअं कुझु थियो GHQ खां वठी कोर कमांडर जे घर ताईं मुख़्तलिफ़ कंटोनमेंट एरिया में ऐं DGISPR प्रेस रिलीज़ जारी कई त सोचियल सम्झियल मनसूबे ते टारगेटेड हंधनि ते कार्रवाई कई वई 75 सालनि में दुश्मन एतिरो नुक़सानु न ॾिनो जेतिरो हिननि ॾिनो सो उनजे बावजूदि हुकूमत त कमज़ोर थी सघे थी पर रियासती इदारा बि एॾा कमज़ोर आहिनि उन पार्टी जा ॾाढो उन्हनि जे ख़िलाफ़ का एक्शन थींदो न थींदो बेनज़ीर भुट्टो जो हेॾो वॾो सीन थी वियो हुनमें का पार्टी त का डायरेक्शन कान्हे न का माण्हू पाण अलॻि से मलस ते गिरफ़्तार था पोइ बि छावणियुनि न कोई कोन वियो तॾहिं बि छावणी केरु कोन वियो ठीकु आहे न पर ही तमामु वॾी चार्ज क्रिएट थी हिकिड़ी चार्ज काफ़ी अथसि तव्हां चवंदा सम्झो की सुभाणे जॾहिं कोर्ट मार्शल करे सघे पोइ न सम्झंदा कोर्ट मार्शल थियणु घुरिजनि जेके सिविलियंस के हली सघनि था केस में ही त माना भले कोर्ट में तव्हांजे करे तव्हां 10 FIR कटियो हुनजी 3 FIR कटे सघंदा रही पए पर हिते चवंदा जेके सर काई साहब मां कानूनदान आहियो त जेके चवंदा आहिनि कंटोनमेंट जे एरिया में जेका कार्रवाई थिए थी त उनजे अंदरि जेका कार्रवाई थिए थी उनजा कानून बि ॾाढा सख़्तु थियनि था जेके सिविलियन जे ते बि लागू थी सघनि था या BBC ऐं ॿियनि हंधनि जी रिपोर्ट मिलिट्री कोर्ट में वेठा जी offense has been made against the PJ माना
अहिड़ो त चतोई साहिब खे अब्दुल पिज़्ज़ा साहिब खे बुटे कोन फसायो, बुटो पाण फाई चढ़ी, ही पाण रेस्ट हाउस में वेठो आहे, मज़ा पियो वठे, लीडर खे त ॿारहं छॾी बीठी आहे। सही हाणे हुनखे तव्हांखे जेको आहे किनियन में कोन सम्झंदा नी, तमामु सेंसिबल आइजनी जेको ट्विटर बंदि आहे, मां ॾाढो परेशान आहे ट्विटर बंदि थियण जे करे जी, पर ट्विटर ते जेका प्रोपेगेंडा आहे उहा हाणे बंदि थियण जो हद त कपजी वियो आहे। ॾिसो न पाण जेल में धुर आहियां, ऐं को बि माण्हू जेको पाकिस्तान में ज़मीन रखंदड़ माण्हू आहे त जेल में धुर करणु पवंदो, जेको जो त माण्हू वियो हलियो, ठीकु आहे, हिकिड़ो फितना ऐं हिकिड़ो जेको रॉग माण्हू पैदा थी पियो आहे मुल्क में, ऐं माना हिन में जेको आहे सो अलाए कहिड़े एजेंडा ते कमु पियो करे, कहिड़ी इंटरनेशनल एजेंडा ते कमु पियो करे, ऐं पाकिस्तान सीपेक सां अलाइनमेंट पियो करे, त रोंका खड़ा थी विया आहिनि इंडिया जा। सही कहिड़े क़िस्म जी नई अलाइनमेंट थी, हिकु तमामु वॾो ख़तरनाक पाकिस्तान जो चाइना जो पाक पियो ठहे, ठीकु आहे न, सही त हुन में तमामु घणियूं फोर्सिस अची वियूं, फ्रस्ट्रेशन अची वई आहे, वॾी शिकस्त आहे पाकिस्तान जो चाइना में वञे, हुननि जो इंस्टेंट एक्सपोर्टेशन कान आहे, ठीकु आहे न, बिल्कुलु त पाकिस्तान खे नैट ते पहुचे त सॼो ही हुनजो हिकिड़ो अमल आहे जेको अचे थो, हाणे हुन में हिन जो वॾो वेपन आहे त जेका कोर्ट जो फाइनल आर्बिटर माना राति ॾींहं चए ॾींहं जे राति चए, उन बटण ते वेही जेको आहे को अगरि प्ले थो करे, ऐं तव्हां कल्ह जेका ऑडियो अची वई तव्हां ॿुधी वेंदो, चए थो पियो त हुनखे चीफ खे चयो सही करे उहो करे, ऐं तारक रही जेको जचे जेको वकील आहे जेको पूरो ॿुधाए माना कहिड़ो फ़ैसिलो ईंदो, बचियो छा आहे, बचो त कुझु कोन्हे, ऐं तमामु सेंसिबल तरीक़े सां गवर्नमेंट वञे पई, ऐं हिन में का परेशानी ॻाल्हि कान्हे का, असांखे प्रोसीजर्स खां ॿाहिरि वञी कोन था सघूं, छाकाणि त असां जेका इंडिपेंडेंट धुर जेका बीठी आहे, जेके इंडिपेंडेंट माण्हू जेके बीठा आहिनि उहे असांजे ख़िलाफ़ थींदा, ठीकु आहे न, हिन ते केसिस तमामु घणा ठहंदा ऐं तमामु घणा केसिस ठहंदा, पहले FIR मतिलबु वॾो हिकिड़ो एग्जेक्टिव अगरि पंहिंजी चइजे त एग्जेक्टिव मुक़रर खां वॾो को पावर ई न आहे, बिल्कुलु इम्प्लीमेंटेशन जो पावर, भले कोर्ट जेका कुझु करे तव्हांजी जेको आहे सॼो कुझु करे, रोज़ बि माण्हू खे पहिरीं 30 माण्हू 40-50 माण्हू 100 माण्हू खे पहिरीं, ठीकु आहे न, ऐं तव्हां कंदा वठो त ॿियो जेको हू जेको आहे टिनि माण्हुनि जो जेको फ़ैसिलो आहे सूमर ते, उन चेंज जे फ़ैसिले सां अचे थो पियो न साम्हूं, चेंज जजनि जो फ़ैसिलो आहे न जेको 4 जेका मेजॉरिटी आहे हुन में त हुननि चयो जुरोडिक्शन ई कान्हे, हुन मां को 3 जज चवनि था त हीअ 24 तारीख़ ते उहो त माना तमामु कंट्रोवर्शियल फ़ैसिलो आहे, हुन फ़ैसिले ते अमल दरामद त थींदो ई कोन को कंटेम्प्ट वारो मामिलो, पर नेक्स्ट राउंड जेको अचे पियो उहो नेक्स्ट राउंड अगरि जेको आहे सो हुनखे शिकस्त न आई हिन धुर खे, त हीअ थोरो वधीक ताक़त वठंदी आहे, वधीक ऑक्सीजन वठंदी। ठीकु आहे जावेद काई साहिबु, ऐं पोइ वरी ईंदड़ ॾींहं ते पाण उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, वरी महिरबानी असांखे वक़्तु ॾिनो। जावेद काज़ी साहिबु सीनियर कानूनदान बि आहिनि ऐं तर्जनिगार बि आहिनि, उन्हनि जी राय अवांजे साम्हूं आहे, चवंदा नेक्स्ट राउंड जेको आहे उहो स्टिल अञा अचिणो आहे, ऐं हीअ जेके बि कार्रवायूं PTI कयूं आहिनि ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो रद्देअमल ईंदो ऐं उहो फिलफोर नथो अचे, पर उनजा जेके नतीजा आहिनि उहे कुझु ई अरसे खां पोइ ज़ाहिर साम्हूं अचणु शुरू थी वेंदा। बहरहाल ॾिसणो इहो आहे त ईंदड़ जेके ॾींहं आहिनि उहे नो डाउट काफ़ी अहमियत जोगा आहिनि, जीअं असां पहिरें बि ॻाल्हायोसीं त हाणे सूमर जो ॾींहुं काफ़ी अहम आहे, थी ईअं बि सघे थो जो पंजाब में इलेक्शन जे हवाले सां जेको रिव्यू में वई आहे इलेक्शन कमीशन उन मामले खे टैकल थी करे सुप्रीम कोर्ट, या जेको रवैयो हींअर ताईं सुप्रीम कोर्ट जो नज़र अचे थो जेकॾहिं ईअं ई आहे त पोइ मौजूदा जेका हुकूमत आहे ऐं उनजा जेके सरबराह आहिनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु उनखे तौहीन अदालत जा के नोटिस बि जारी थी सघनि था, ऐं सूरत हाल जेका आहे गंभीर काफ़ी थी सघे थी। ॿिए पासे हाणे PDM इहो फ़ैसिलो कयो आहे त उन वटि ॿियो को वेपन शायदि को ऑप्शन बचियो कोन्हे, ऐं हाणे हू बि रोडनि ते पिया अचनि, PTI ऑलरेडी रोडनि ते आहे, त पोइ थींदो छा ख़ुदा न ख़ास्ता घर उहे न सूरत हाल वेंदी, ऐं जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरियां धरणो ॾेई वेहनि था त छा उन सां सुप्रीम कोर्ट जी जेका राय आहे या ख़ान साहिब खे जेको रिलीफ ॾियण वारो जेको उन्हनि जो तरीक़ेकार आहे छा उन में तब्दीली ईंदी या छा, ऐं इन समूरी सूरत हाल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किरदारु छा हूंदो, जेका हुकूमत जो हिसो ज़रूरु आहे पर PDM जो हिसो न आहे, ही PDM जो फ़ैसिलो आहे, सो उनखे इंडोस करे थी ऐं उनजी हिमायत करे थी या न, इहो बि ॾिसण वटां हूंदो। सो उन ते ईंदड़ ॾींहंनि में ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते थो पहुचे, असां ॾींदा इजाज़त, हले न